लखें करोड़नि जो सामान लॻल आहे हिन RO प्लांट में, जेको आहे साली पट्टी भुॻड़ा मेमण शिकरियो में ही जेको आहे लॻल आहे। पर अफ़सोस हीउ अॼु ज़बून हालत में पियो आहे। हीउ 2-3 साल थी विया हिनखे डीज़ल न मिलण जे करे ही करोड़नि जूं जेके शयूं ऐं जेके मशीनूं लॻियूं पियूं आहिनि खारे पाणी खे मिठो करण वारियूं, हीअ अॼु सफ़ा ज़बून लॻो पियो आहे। हिन ते ॼारो ॼमी वियो आहे, हिन ते कलर चढ़ी वियो आहे। हिन ते छा तव्हांखे ॾेखारियूं, छा ॿुधायां, तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिसो। हिन करोड़नि जी शयुनि खे जो खारे पाणी खां मिठो करण RO प्लांट में कहिड़ी वॾी किफ़त कई वई आहे। लानत हुजे हिननि माशरे ते, हिननि हुक्मरान ते, त असांजे अॿोझ माण्हू सां केॾो ज़ुल्म था कनि। हाणे हीअ वीचारा पाणी हिन मां बि खारे पाणी खे मिठो करे पीअंदा हुआ। हाणे हीउ जेको आहे मिठो पाणी भरण लाइ 5-5, 10-10 किलोमीटर मोटरसाइकिल ते डमियूं खणी भरे अचनि था। हिकु शइ पंहिंजे एरिया में लॻी बि पई आहे, पर सिर्फ़ु ध्यानु न ॾियण जे करे अॼु जा शइ जेका उजड़ी वई आहे ऐं ज़बून हालत आहे। हिन जा पाइप तमामु महांगा पाइप आहिनि, महांगा फिट लॻल आहिनि, पर अॼु हिननि जी हालत ॾिसो, सफ़ा हिकिड़ो बुछड़ो लॻो पियो आहे। हिनखे ॾिसण लाइ दिलि चवे, दिलि रूह रोए थो यार, अहिड़ियूं शयूं मिलंदियूं कोन्हनि, ऐं अगरि मिलंदियूं त अहिड़ी हालत थी वेंदी आहे।